हलो बार साईं एजाज़ बुढ़ो साहब वेठल आहे। अॼु हिन जी बर्थडे आहे। माची सही तिली सां थो पारे। साईं एजाज़ बुढ़े जी चोटी काई अदा एकट एकठ मां त मज़ाक कई। 31 एजाज़ बुर्डो साहब 31 61 बर्थडे अरे यार 31 है 31 साईं 31 साईं 31 ये ॾिसो ये बूथ 61 वारो आहे। साईं त घणो मीटर हलियल थो लॻे। हैप्पी बर्थडे टू यू अमित भुट्टो साहब भी बैठल आहे। आगा साहब बैठल आहे। मोहम्मद इसा साहब बैठल आहे। अकरम शेख साहब बैठल आहे। तव्हांखे हैप्पी बर्थडे यार असां तव्हांखे दिलि सां बाबा बाबा जुमला चई वञो। हैप्पी बर्थडे एजाज़ बुढ़ो साहब के से ॿुधण में न आयो। एजाज़ बुढ़े साहब के लख लख बधायूं ऐं इनी केक तव्हां वठी आयो साईं। इन्हनि जा वॾा आवाज़ छो थो निकिरे? आवाज़ कढो न आवाज़ कढो। इन्हनि जा वॾिया वॾिया ज़मीन पर पजामा मेरा है। पजामा तेॾा आहे। पजामे तो सही केक त केर बि उठी आहे पर असांजी लख लख वाधायूं जन असांजो भाउ एजाज़ अमित भुट्टो साहब एजाज़ के लखे वाधायूं। एजाज़ अॼु अरशद महमूद जे बकोल 31 थियो आहे पर मां चयो त अञा 21 साल थियो हैप्पी बर्थडे सां कल भी चयोसीं हाणे भी चयोसीं पर हाणे न सुभाणे न अच्छा हा बस अल्लाह से साईं आगा सुहेल साहब my friend Ejaaz Burdo Sahab 61th happy birthday to you and I invite you to join my मोहम्मद अली सर साहब चए थो त 21 साल जो आहे। करो एजाज़ साहब को बहुत बहुत मुबारक हो बर्थडे की और अल्लाह ताला ऐसे हज़ारों साल आपको अच्छी सेहत के साथ रखे। साईं तव्हांजो थी वियो तव्हांजो साईं। साईं एजाज़ बुढ़ो साहब जो तक़रीबन 40 साल पुराणो दोस्त सर मैं ऐं अलाह से हिनखे वॾी हयाती ॾे ऐं सुठी सिहत ॾे। हिनखे हैप्पी बर्थडे टू यू। साईं जन ॿ जुमला चवंदा साईं। एजाज़ बुढ़ो असांजे पाकिस्तान जो तमामु ख़ूबसूरत आर्टिस्ट आहे ऐं तमामु ख़ूबसूरत फनकार खां अलावा सुठो दोस्त बि आहे ऐं लख लख बधायूं तोखे हैप्पी बर्थडे टू यू। सर एजाज़ बुढ़े ॿियो एजाज़ बुढ़े जी हिकिड़ी का खूबी हिकिड़ी न इलाही ख़ूबियूं हुननि में त हमेशह खिलंदो रहंदो आहे। अब दुआ आहे त हमेशह खिलंदो। ऐं हिकिड़ी खामी साईं हिकिड़ी खामी हिकिड़ी खामी हिन में सभिनि खां वॾी खामी हीअ आहे त दोस्तनि सां प्यारु कंदो आहे। वाह दोस्तों ये एजाज़ बुढ़े साहब जी अॼु 31 सालगिरह चए थो 61 लॻे 45 जो थो पर साईं हाणे एजाज़ जी साईं सर हे एॾो वॾो आर्टिस्ट आहे असांजे पाकिस्तान जो त मां हिनखे प्यार सां रजनीकांत चवंदो आहियां। पाकिस्तानी रजनीकांत साईं जी साईं छा पिया चओ? मां इहो चवां त अरशद साहब एजाज़ माना हिकिड़ो मोहबत में कुझु हिकु अधु जुमिलो जेको प्यार जो गाए गुनगुनाए केरु गाए? अरशद महमूद साहब अरशद साहब हिकिड़ी लाइन। हो दिल तो पहली नजर में तुम्हारा हुआ दिल तो पहली नजर में तुम्हारा हुआ तुम हो जीते हुए और मैं मेरे जज्बात का एहतराम करो शाम का ये पहर एजाज़ के नाम करो हो सके मेरा एक काम करो। अरशद महमूद साहब हिकिड़ो कमु करो बा छुरी हथ में खण ॿई खणो साईं खे बि हथ ॾियो असलम सर अरशद महमूद साहब हथ में वठो हथ में हथ 1 2 3 हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी वाह चौधरी आगा साहब आवाज़ बाबा थोरो जेको आहे तव्हांजो कुझु फाउल वारो बित कजाए हेॾां अचो केक जो टुकुर मूंखे खारायो। अल्लाह पर साईं स्टाइल में चीनर छोकिरी खे थो चए केक खाराए थोरो शुगर अथसि सदा शुगर अथसि। हैप्पी बर्थडे अबा मुंहिंजी तरफ़ आहे थी बिस्मिल्लाह बाबा या एली मदद मूं त हेॾे करे चाचा टिलू मल
एजाज़ बुढ़ड़े जूं ॿ ॻाल्हियूं ॿुधाए, हिकु ख़ूबी ऐं हिकिड़ी वरी छा चइबो आहे खामी। एजाज़ जी ख़ामी सभ खां वॾी आहे जो ही पंहिंजो माज़ी विसारे थो छॾे, माज़ी जा पंहिंजा दोस्त विसारे थो छॾे, ऐं जीअं हींअर आम ज़िंदगी आहे दुनिया जी माण्हू हिन में सभ खां वॾी ख़ूबी इहा आहे कि बदनीयत इंसानु माण्हू न आहे, बदनीयत आहे छा बदनीयत इंसानु न आहे, न आहे कंहिंखे नुक़सानु पहुचाइण वारो न आहे, न आहे। बाक़ी हाणे दुनिया जी माण्हू। अब आहे तव्हां ॿ ख़ूबियूं ॿुधियूं। सलीम जान चए थो त बदनीयत न आहे, बसि इहो आहे जो पुराणा माज़ी जा दोस्त विञाए थो छॾे। अब हिन ते कुझु चवंदे? बाबा मूंखे सलीम जान इहो नोट कयो आहे, बाक़ी मां नथो सम्झां, मां माज़ी खां सबक़ु सिखियो आहे। मक़सदु त हिन पंहिंजी ज़िंदगी में अहिड़ा स्ट्रगल अहिड़ी शयूं ॾिठियूं आहिनि न, एक्सेप्ट करे थो न मां सबक़ु सिखियो आहे। एम आई राइट? बसि मूंखे इहो ज़हन में नथो अचे त माज़ी में मूं छा कयो आहे, इहो मूंखे सम्झ में नथो अचे। बाक़ी माज़ी में मूं अयाशियूं जाम कयूं। माज़ी में मां अधु दुनिया घुमियो आहियां। जॾहिं सलीम जान सां माना मुंहिंजी दोस्ती स्टार्ट थी हुई त उन वक़्त में मां अधु दुनिया घुमियो आहियां, जंहिंमें मूंखे रिसीव बि कंदो हो ऐं मूंखे जेको आहे सलीम जान माण्हू कीअं आहे, बसि इहो ॿुधाए आख़िरी। सही माण्हू छा आहे जो सॉफ्ट स्पोकिन आहे, इहो न सोचींदो आहे त अॻिले खां मूंखे नुक़सानु थींदो या फ़ाइदो थींदो, हे चई ॾींदो आहे। पोइ भले सीएम हुजे, पीएम हुजे, जीएम हुजे, हे चई ॾींदो आहे, दिलि में न रखंदो आहे। दिलि में न रखंदो आहे, बसि सही आहे। एजाज़ जेके तव्हां सभु दोस्त वेठल आहियो, इन्हनि सभिनी आर्टिस्ट मां डायरेक्टर में जेके सीनियर वेठा आहियो, सभिनी में तव्हां पहिरीं जेको आहे हीउ मुंहिंजो क्लोज़ली फ्रेंड आहे, मुंहिंजो दोस्त आहे। हिन जी फस्ट टाइम जेकी आहे एंट्री मूं PTV ते मां ई कराई, सलीम खां। उन खां पोइ इन जी पंहिंजी एलियत आहे जो अॻिते निकिरी आयो, अॻिते निकिरिया। बसि हाणे मूंखे हिकिड़ो इहा ॻाल्हि ॿुधाए, एजाज़ बुढ़ड़ो को तोखां का शइ घुरे ॾींदेसि? बिल्कुलु घुरंदो आहे। मूंखे इहा टोपी खपे। टोपी खपे। डन थी वई, हिकिड़ी कंटिन्यूटी आहे, सुभाणे न परीं हिन खे ॾेई छॾ। थैंक यू सलीम जान, थैंक यू।